जो सवाब अथव नियत ते अमल ते न। छो त अमल में ख़र्च आहे, नियत में ख़र्च कोन्हे। तव्हां सभु सदर नियत कयो त हेल हज ते वेंदासीं, कयव? घणो ख़र्च थियो? टको बि कोन थियो, पर वेंदव त 11 लख प्यार। खर्च अमल ते आ, नियत ते थोड़ी आ। तॾहिं नबी साईं फरमायो नियतुल मोमिन खैरुम मिन अमले। मोमिन जी नियत उन जे अमल खां बि भली आहे। मां रुगो नियत ते ॻाल्हायां न, सुबुह थी वञे। ॿी हदीस पढ़ा नियत जे बारे में। नबी साईं फरमायो मन खरज हाजन औ मोतमिरन औ गाज़ियन मम्मा तफी तरीक़ कतबल्लाहु लहु अजरल गाज़ी वल हाज वल मोतमिर। सुभान अल्लाह जो त तर्जुमो कयां, मज़ो न आहे ॾाढा ज़ोर सां। मां त तव्हांखे कोन चयो त 2 बजे मूंखे वारो ॾियो। अॼु वकार 9 बजे वारो ॾियां न, अहिड़ी तकीर कयां जो ईअं दोस्तमन सदर मां जिन बटा खणी। हाणे तव्हांखे ओ बासन जा ठका वजड़ो दिले तां ढकड़ी लई। असां वटि वरी जेको मौलवी चढ़े थो त लहण जी नियत ई कान्हे। अलाह हिननि खे त सुबुह जो कमु आहे। असां मुला त सुम्हंदासीं, फजर बि पढ़ूं अलाए कोन, वरी शाम जो। हे ग़रीब कंहिंखे दुकान हलाइणो आहे, कंहिंखे बनिया खे 3 पिया थियनि, चऊं त कंहिंखे मां चवां मुले खे ड्रिगे वाइदो जो शौक़ु आहे, हुनखे पछाड़ी हंधी आहिनि जन छिक कम खे। नबी से फरमायो मन खरज हाजन। अञा कारी वकार चइबो त कलाक कजां, छा भला तव्हांजे गोड़ दजाल निकितो आहे या नवां मुसलमान थिया? दीन 4 ॻाल्हियूं छुटी जान। मन खरज हाजन, नबी से फरमायो जेको हज की नियत करे घरां निकतो, औ मोतमिरन या उम्र की नियत करे घरां निकतो। फरमायो रस्ते ते एक्सीडेंट थी पियो, हज वारो हज ते न पहुतो, उम्र वारो उम्र ते न पहुतो, मुजाहिद मैदान जंग ते न पहुतो। रब हज वारे के हज जो सवाब, उम्र वारे के उम्र जो सवाब, मुजाहिद के जिहाद जो सवाब। हज ते पियो वञे न, पट्टी तन एक्सीडेंट थी पियो त बि सवाब हज जो अथसि। छो त रब जी नज़र नियत ते आहे, अमल ते आहे ई कान। कुरान पढ़ा जो असांखे निंड आहे, तूं कुरान पढ़े। नबी से कुरान थो वमन यखरुज मिन बैतिही मुहाजिरन इलल्लाहि व रसूलिही सुम्मा युदरिकुल मौत फक़द वक़ा अजरुहु अलल्लाह। नथा जो सुभान अल्लाह। छा भला दुश्मन आज सुभान अल्लाह ते टेक साजा दादा मज़ो न आहे? कुरान जा आशिक़ बैत बुलंद कयो, बैत मूंखे यार तव्हां ते राम अचे थो, मुलनि खे कोन। ख़ुदा जो कसम मूंखे राम थो अचे। मानी ओतिरी खाओ जेतिरी हज़म थिए, ओतिरो ॿुधो जेतिरे ते अमल। नबी साहब हिजरत करे मक्के मां मदीने आया, कि मदीने पहुता, किन जो रस्ते थे दम परवाह। पोइ साहब चवनि कि हिजरत जो सवाब कोन मिलंदो, किन जो मिलंदो। इख़्तिलाफ़ थी पियो, रब क़ुरान नाज़िल कयो, सुभान अल्लाह जो दफ़ो पढ़ा। कुरान तो चए वमन यखरुज मिन बैतिही, सोना जिन घर छॾिया, बाग छॾिया, कलमो पढ़ियो, मोहम्मद जे पोयां निकिता, रस्ते ते दम परवाद, रब हिजरत जो पूरो सवाब ॾींदो। रब जी नज़र छाते आ? नथा ॻाल्हायो, नियत ते, अमल ते न। इब्राहिम अलैहिस्सलाम पुट को आणे वियो कुठो, छो न था ॻाल्हायो? हा
किथे कुठो ख़बर बि इहा अथव न हा कुठो कून कुठो पर तब रब छा चयो कद सदक़त रोया इब्राहिम तुंहिंजो ख़्वाब सचो सचो तॾहिं ॾिया जॾहिं कुसी वञेड़ा रब चयो तूं नियत कई तो काती तिखी कई तू मिना में खणी आए तो कोई छॾियो मां बचायो अथसि नबी से मस्जिद में आया ॾिठो त ॿ जमाए तूं वेठो वाह हिकिड़ा क़ुरान पिया पढ़नि ॿिया रब जो ज़िक्र था कनि सिगरेट दुखायो नबी से अची विच ते बीठा ॿिन्ही जमातुनि खे ॾिठो ॿिन्ही नबी से विच ते बीठा पर फरमा अंतुम अला खैर तहां ॿई भलो कम पिया कयो कंहिंखे ग़लति चऊं असां मुला हिक ॿिए ते फूकिया वेठा आहियूं हो ग़लति आहे हो ग़लति आहे हो ग़लति आहे तूं जंडीअ तां लथल नबी से फरमा तव्हां ॿई भलो कम था कयो हज़रत से बेर वारा वॾा से अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह साईं जन फरमाईंदा त हिकिड़ो मदरसे में बुखारी पढ़ाए ॿियो ॻोठ में क़ाइदो पढ़ाए रब जी नज़र में ॿई बराबरि कंहिंजे नज़र में तहां सदरनि जे नज़र में न छो त तव्हांजी नज़र में फॉल्ट आहे तव्हां वॾो माण्हू पंधु कंदो न सदर छा चवंदो साहब वाक पियो करे ग़रीब पंधु वेंदो चवंदा निभागे दे किरायो कोन्हे वॾो माण्हू पापा खाईंदो चवंदा साहब टेस्ट पियो करे ग़रीब खाईंदो चवंदा बुख थो मरे वॾो माण्हू कावड़ कंदो चवंदा साहब जो बीपी हाई आहे ग़रीब कावड़ कंदो चवंदा पादरनि ते शौक़ तहारी नज़र ई आहे नबी से फरमायो अंतुमा अला खैर तहां ॿई भलो कम था कयो भल ज़िक्र वारनि खे बि चऊं भलो क़ुरान वारनि खे बि चऊं भलो पर साईं जन वेठा उन्हनि सां जेके क़ुरान था पढ़नि पोइ ज़िक्र वारनि जो या रसूल अल्लाह भलो असांखे बि चयो वेठो वरी इन्हनि सां गॾु पाण फरमायूं हे सिखण सेखारण जो अमल पिया कनि इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद कायनात जो उस्ताद बणिजी आयो आहियां अल्लाह कारी सारे रहमतुल्लाह अलैह जी कब्र जन्नत जो बाग बनाए अल्लाह कारी वकार के हिम्मत दे दोस्त मसदर वारन के हिम्मत दे तहां त बिना वोटन जे सदर आहे अल्लाह अजायो सरदारी के पटको बधाए तॾहिं सां अमेरिका जे ईरान जा सदर आया न वियो ई कोन टंडोला यार अकेले में सुतो हा सदर हे ता दोस्त में सदर जा माण्हू क़यामत जेॾी उथी बीहरियो चइजो रब असांजे ॿियो कोई अमल कोन आई असांजे मदरसे मां 150 हाफ़िज़ क़ुरान जा तयार थिया मज़ो न आहे ॾाढा क़ुरान जा इश्क ॿई हथ